अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेकी कुछ तमाशा के अता कयो कायनात सॼे जो पैदा कंदड़ मुंहिंजो रब सॼी कायनात के रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ मुंहिंजो रब संभालींदड़ मुंहिंजो रब। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जेका इज्जत इंसान ज़ात के अता फरमाई आहे उहा अल्लाह जी ज़ात पंहिंजे अंबिया जे ज़रिए संभाली। तव्हां असांखे जीअं काफ़र खे रोज़ी रब ॾिए थो तव्हां असांखे रोज़ी रब ॾिए थो। काफ़र खे ज़िंदगी अल्लाह ॾिनी आहे तव्हां असांखे ज़िंदगी अल्लाह ॾिनी आहे। जिस्म जहिड़ो अल्लाह उन्हनि खे ॾिनो तहिड़ो जिस्म तव्हां असांखे अल्लाह ॾिनो। हुस्न दौलत अल्लाह उन्हनि खे बि ॾिनी तव्हां असांखे बि ॾिनी। हाणे सवाल पैदा थो थिए आख़िर उहा कहिड़ी शइ आहे जंहिं शइ जे करे अल्लाह ताला इंसान त मिड़ई इंसान पैदा कया सभु इंसान पर उहा शइ कहिड़ी आहे जे न त पखी सभु न सुहिणा माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न मंझ कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे पूरी बहार जी। अल्लाह ताला इंसान त सभई पैदा कया मगर इंसान मां अल्लाह ताला जो अज़ीम बनायो आहे आसमान जे फरिश्तनि खां भी शान वारो अल्लाह इंसान खे बनायो आहे। कंहिंजे करे ऐं छाजे करे अॼु तव्हां सां हिन जुमे ते बस इन ॿिनि नुक़्तनि ते ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान खे बनायो ज़रूर आहे लेकिन अल्लाह पंहिंजे कुदरत में इज्जत उनखे ॾींदो आहे जेको अल्लाह जे सुहिणे नबीअ जे मथां ईमान आणींदो आहे। सुभान अल्लाह। हिकु अल्लाह फ़क़त उनखे नसीब थींदो आहे जेको अल्लाह जे नबीअ जे दामन में हथ विझंदो आहे। जंहिंजो भी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जो हज़रत मूसा सां ताल्लुक़ उन्हनि जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह हिकु उनखे मिलियो जंहिंखे नबी मिलियो। तव्हां असांखे त नबी बि उहो मिलियो आहे जंहिंखे अल्लाह सभिनी नबीअनि जो बि सरदार बनायो। सुभान अल्लाह। तव्हां असां उहा उम्मत आहियूं जेके सभिनी उम्मतुनि में पछाड़ीअ में आया हो लेकिन तव्हां असांखे जेको अल्लाह सुहिणो नबी अता फरमायो आहे उहो एॾो त शान वारो आहे जो उन महबूब जे करे अल्लाह फरमाए थो त ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मतीयो तव्हांखे मोकिलियो त मूं सभिनी खां पछाड़ीअ में आहियां पर क़यामत जे ॾींहुं तव्हांखे अल्लाह से फरमाए थो मां सभिनी खां अॻियारी अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। दुनिया जो दस्तूर आहे त जॾहिं भी कंहिं कम सां अचिबो आहे सभु को पंहिंजे नंबर जो इंतज़ार कंदो आहे पंहिंजे वारे जो इंतज़ार कंदो आहे पर मुंहिंजा दोस्त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तमामु अंबिया जो ज़मानो गुज़री चुको उन्हनि जूं उम्मतूं गुज़री चुकियूं तव्हां सां आख़िरी उम्मत हो। क़यामत जे ॾिहाड़े तमामु उम्मतूं भी हूंदियूं तव्हां असां बि हूंदासीं लेकिन कब्रुनि में पहुचण वारा तव्हां असां आख़िरी हूंदासीं लेकिन कब्र मां उथण वारा तव्हां असां पहिरियां हूंदासीं। जहिड़े नमूने सां अंबिया में आख़िरी नंबर मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे लेकिन कब्र मां पंहिंजे पाक मज़ार मुबारक मां जेको का क़यामत जे ॾिहाड़े सभ खां पहिरीं उथंदो उहो केरु हूंदो मुझे महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अंबिया में सब का पहली उठण वारो मुझो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उम्मतुन में सब का पहली उठण वारी ही गुनाहगार उम्मत हाने आई पछाड़ीअ में मगर क़यामत में हिसाब अॻियाड़ीअ में सब को इंतजार में असांजो हिसाब थे लेकिन मुझो रब फरमाए थो त उम्मत पछाड़ीअ में
लेकिन मां अल्लाह जे महबूब जे करे मां इन उम्मत सां लेखो नथो कयां। जन्नत में पहली हीअ उम्मत वेंदी, बाद में ॿियूं उम्मतूं। सुभान अल्लाह। अज़ीज़ दोस्तो, ये चंद ॻाल्हियूं आहिनि, अगर असांखे सम्झ में अचे वञनि त मुंहिंजे ख़्याल में असांजी ज़िंदगीअ जो सॼो निज़ाम बदिलजी वेंदो। असां पंहिंजे गिरेबान में झाती पायूं। अल्लाह कुरान करीम में फरमायो, कुंतुम खैर उम्मतिन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। असां तव्हां पंहिंजे अंदर में झाती पायूं, ठगी तव्हां सां में, धोखो तव्हां सां में, ज़िना तव्हां सां में, कूड़ तव्हां सां में, शराब तव्हां सां में, उहा दुनिया जी कहिड़ी बुराई आहे जेका असां में मौजूदु नाहे। जॾहिं असां पंहिंजे वजूद ते झाती पाती त दुनिया जूं त मिड़ई बुराइयूं असां में मौजूदु आहिनि। जॾहिं दुनिया जूं सभई बुराइयूं मौजूदु आहिनि, उन जे बावजूदि अल्लाह चवे थो त कुंतुम खैर उम्मतिन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत भली आहे। सवाल पैदा थियो त असां में त बुराइयूं आहिनि, असां भला छा जे करे हो? मुंहिंजा दोस्त, हे दीन फितरी आहे, गैर फितरी नाहे। थोड़ो निज़ाम कुदरत ने निहारींदे, अगर मां शहर जो मुअज़्ज़िज़ हां या तव्हां मां दोस्त शहर जा मुअज़्ज़िज़ आहियो, तव्हांजे बच्चे जी केतिरी बि ग़लती आहे, जॾहिं पकड़ करण वारो अचे उन में हथ थो विझे ऐं उनखे सुञाणे थो, यार ही त फलाणे अज़ीम माण्हू जो पुटु आहे, निहारे चवंदो आहे, मसलन कंहिंजी चोरी करे विधी, पोइ डंडो खणी आयो, अॼु इनखे न छॾींदुमि, पर जेॾी महिल उन में हथ विधई निहारे, चई यार कावड़ त अहिड़ी हुई, अॼु तुंहिंजूं टंगूं कपे छॾिया हा, पर मेरी पुट ऐं फलाणे जवान जो पीउ तुंहिंजो भलो आहे, इन करे बसि वञ तोखे मुआफ़ कयो। ईअं थींदो आहे या कोन थींदो आहे? यानी कंहिं अज़ीम इंसान जे करे उन जे बचन खे बि माफ़ी मिली वेंदी आहे। कंहिं अज़ीम रहबर जे करे, कंहिं अज़ीम आका जे करे उन जे ग़ुलामनि खे माफ़ी मिली वेंदी आहे। इहो त दुनिया जो दस्तूर आहे। मुंहिंजो रब थो फरमाए, मां त पंहिंजे महबूब खे उहो अज़ीम बनायो आहे जंहिं जहिड़ो न मां अॻु में ठाहियो आहे न बाद में ठाहियो। मां पंहिंजे महबूब खे उन्हनि लक़बनि सां नवाज़ियो आहे जहिड़ा लक़ब न अॻु में कंहिंखे ॾिनमि न पोइ कंहिंखे ॾींदुसि। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए, आयो वाकई हिकु नंबर जा, पर मां अल्लाह तव्हां ॾे नथो ॾिसां, मां रब पंहिंजे महबूब ॾे थो ॾिसां। मां अल्लाह तव्हांखे क़यामत जे ॾियारे त मुआफ़ कंदुमि, लेकिन दुनिया में तव्हांखे इज़त वारो सिर्फ़ इन करे सॼो अथमि जो मां अल्लाह तव्हांखे पंहिंजे महबूब जो उम्मती बनायो आहे। तव्हां सां अज़ीम आहियो। बदकिस्मतीअ सां पंहिंजे हक़ीक़त जी ख़बर कोन्हे। अगर ख़बर हुजे त जेको आशिक़ हूंदो आहे पंहिंजे महबूब खे पंहिंजे ताक़त ऐं पावर आर तोहफ़ा ॾींदो आहे। आशिक़ा रब्बुल आलमीन, माशूक़ा रहमतल लिल आलमीन, उन रब्बुल आलमीन उम्मत तोहफ़े में ॾिनी महबूब खे। वो ॿुधाए त जंहिं रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब खे तोहफ़े में जेका शइ ॾिनी आहे उहा भली हूंदी या ख़राब हूंदी। सुभान अल्लाह। मुस्लमानो, तव्हां सां अज़ीम हो, तव्हां असांखे अल्लाह वॾी इज़त बख़्शी आहे, एतिरी इज़त बख़्शी आहे जो अॻु में अल्लाह कंहिंखे कान ॾिनी। अॻु में दुनिया ते इंसान आया, अंबिया आया, लेकिन कंहिं बि इंसान खे इहा ताक़त न हुई जिथे पढ़ेसि उते निमाज़ पढ़े। निमाज़ हुई मगर जगह मुक़रर हुई, जंहिं जगह ते अंबिया निशान लॻाए। कुर्बान वञा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां, मुझे मदीने जे मीर इन ज़मीन ते कदम रखियो। रब फरमाए, महबूब तुंहिंजे कदम जे करे रूए ज़मीन खे मां पाक करे थो छॾियां। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, निमाज़ जो टाइम थे, घर में हो उते पढ़ो, जंगल में हो उते पढ़ो, जबल में हो उते पढ़ो, बनीअ में हो उते पढ़ो, रुगी काबे दे मोहर करण तव्हां जो कम मां कबूल करण मां रब जो। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात
रूए ज़मीन तव्हां खे पाक करे मस्जिद बनाए ॾिनी कंहिंजे करे? कंहिंजे करे? अगर तो असांजे इबादत जे करे त छा अॻु में अंबिया जी उम्मतूं इबादत न कंदियूं हुयूं छा? उहे बि इबादत कंदा हुया। जवाब मिलियो तो असांजे इबादत जे करे न, फ़क़त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। अॻु में उम्मतूं हुयूं ॾोह कंदा, ॾोह उहे बि कंदा हुया, मगर सख़्त पकड़ थींदी हुई। रात ते ॾोह थियो, सुबुह जो फ़रिश्तनि जे सूरत में उन्हनि जे दर ते लिखियो वेंदो हो, हिन ही ॾोह कयो आहे, हिन ही ॾोह कयो आहे। मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह फरमायो, महबूब महबूब, छो त मेराज जे रात अल्लाह पंहिंजे महबूब खां पुछियो त मुंहिंजा महबूब, अॼु मां ख़ुदा तोखे तोहफ़ो कहिड़ो ॾियां, तोखे पंहिंजो मेराज करायो आहे। त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हिकिड़ी दुआ घुरी, मौला अॼु जेकॾहिं मां महबूब खे कुझु ॾियणु चाहीं थो त पोइ पंहिंजे महबूब जो अर्ज़ु हिकिड़ो ई आहे, महबूब अॼु सवाल कर। मौला हिकिड़ो सवाल आहे, मां मुस्तफ़ा खे अर्शन खां मथे घुराए मेराज कराई, मुंहिंजे गुनहगार उम्मत खे बि को मेराज कर। सुभान अल्लाह। फ़क़त मुंहिंजा दोस्तो हक़ीक़त ते तवज्जो ॾियो। इन फिरकिन सिरकन खां अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे। इन फिरकिन दुनिया खे बर्बाद करे छॾियो आहे, दुनिया जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। हक़ीक़त खे ॾिसो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कदे महबूब सवाल कयो, मुंहिंजा मौला मूंखे मेराज कराई अर्शन खां मथे, मुंहिंजे गुनहगार उम्मत लाइ मेराज। त मुंहिंजे रब केॾो न अज़ीम पंहिंजे महबूब खे जवाब ॾिनो, महबूब तोखे मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे मंशा सां मेराज करायो, इन करे तोखे सफ़र करायो मके खां वठी करे बैतुल मुक़द्दस, बैतुल मुक़द्दस खां हिकिड़ो अर्श, ॿियो टियों चौथों पंजो छहों सतों अर्शद खां मथे सिदरतुल मुंतहा। महबूब मां अल्लाह तोखे पंहिंजे कुदरत जा नज़ारा ॾेखारणु चाहियां, तोखे एतिरी मंज़िलूं तय करायूं, छो त मां ख़ुदा पंहिंजे कुदरत जे मंशा सां तोखे मेराज करायो आहे, दीदार करायो आहे। लेकिन महबूब चोके पंहिंजे उम्मत लाइ अॼु तो दुआ घुरी आहे, हीअ तुंहिंजी मंशा आहे त तुंहिंजे उम्मत खे मेराज करायां। महबूब तो महबूब जी दुआ मां अल्लाह खे एतिरी क़बूल आहे, हबीब वञी पंहिंजे उम्मत जे आॾो ऐलान कर, जिते भी हुजनि बस रुकी नमाज जी नियत करे अल्लाह अकबर कर, मां रब दीदार उते करे। सुभान अल्लाह। मुसलमानों केतिरा महबूब जे सदके गुरब थिया आहिनि। महबूब खे मेराज अर्शद खां मथे, उम्मतीअ खे मेराज घर वेठी। मुंहिंजे आका फरमायो, अस्सलात मेराजुल मोमिनीन, नमाज़ मोमिन जो मेराज आहे। पर ख़ुदा असांखे नमाज़ नसीब करे, टकर त सभु को वञे पियो, तव्हां सां बि हणूं पिया। हीअ नमाज़ जेका तव्हां सां आम पढ़ूं था पिया, इहा फर्ज़ जी पूराई आहे। जीअं अॼुकल्ह पाकिस्तान में कागज़नि जी कारवाई थींदी आहे, कागज़नि में रोड ठही वियो, रोड टही वियो, 3 दफ़ा मरमत बि थी वई, वजूद कुझु बि कोन हूंदो आहे। ए तव्हां सां जी नमाज़ इहा पाकिस्तानी कागज़ी कारवाई आहे। जेका नमाज़ जंहिंमें मेराज थींदो आहे, उहा नमाज़ कहिड़ी आहे? अॼु त तोखे भित ते रहण वारे सोने लतीफ़ खां पुछी ॾियां त आशिक़नि जी नमाज़ छा? सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वली सोने शाह अब्दुल लतीफ़ भिकाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो, जहां जहां पसी पाण खे तां तां नाहे नमाज, हे सभई बिना एसाज़ तिहां कोई तकबीर चओ। जहां जहां पसी पाण खे तां तां नाहे सुजूद, विञाए ही वजूद तिहां को तकबीर चओ। अल्लाह जो कामिल वली सोनो शाह अब्दुल लतीफ़ भिकाई रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था, अल्लाह अकबर को चओ, पहिरीं पाण खे ख़त्म कर, पंहिंजे वजूद खे ख़त्म कर। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के मैदान जंग जे अंदर इन पिनी मुबारक में तीर लगो आ, तीर आरो पार थी वियो आ,
खून पीअण जो नालो नथो वठे गुलाम करीब आया वो तीर कढण जी कोशिश कनि था शेर खुदा के दर्द थो थिए पाण फरमाईंदा न लायो नमाज जो टाइम मां अली नमाज अदा करे वठां सोने अली मुर्तजा जी अल्लाह अकबर करे नमाज शुरू कई गुलामन के खबर हुई शेर खुदा फरमायो त जॾहिं मां अली मुसल्ले ते बीही अल्लाह अकबर कंदो हां वजूद मुंहिंजो फर्श ते हूंदो आहे अली जी दिल अर्श खां मथे हूंदी आहे सुभान अल्लाह गुलामन तीर कढियो नमाज जे दौरान पट्टी बधी छड़ी शेर खुदा तिर जेतिरो भी पंहिंजो पेर मथे कोन कयो एॾा लतीफ़ सरकार उन तर्जुमानी कंदे चयो त जांजम पसी पाण खे तां नाहे सुजूद विञाई वजूद तिहां को तकबीर चओ इहा नमाज अगर हिकिड़ो बरकातूं मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अगर कंहिं शख्स खे दुनिया जे अंदर एडियूं बरकातूं जिंदगी में नसीब थी वञनि जेके बरकातूं अल्लाह अकबर करण सां दुनिया जो को ख्याल न हुजे हे वजूद याद न हुजे फकत खुदा जी जात याद हुजे खुदा जो खौफ याद हुजे अगर जिंदगी में एडियूं बरकातूं बिगड़ी वयूं उहा नमाज उन लाइ मेराज बणजी वेंदी सुभान अल्लाह नमाज मोमिन जो मेराज ए मुझे आका जो करम अल्लाह का दुआ घुरियो मुझे रब कबूल फरमाई घर बैठे तो असा के रब मेराज कराए रहियो पर नमाज पढ़ो न तवा सा जान टुकड़न वाला ठूका कबूल कंदो पंहिंजे महबूब जे सदके बहरहाल मां अर्ज पे कयो त जेकी कुछ अल्लाह ॾिनो आहे ॾियण वारो मुंहिंजो करीम रब आहे लेकिन सदको मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मिलियो आहे सूरत इंसानी अग में भी हुई हजरत मूसा अलैहिस्सलाम जी कौम हुजे हजरत ईसा जी कौम हुजे या उन का पोइ वारी कौम हुजे दोस्तों सूरत इंसानी अग में भी हुई लेकिन सीरत इंसानी कान हुई सीरत इंसानी तॾहिं मिली आहे छो जॾहिं मदीने जे मीर पेर पातो सुभान अल्लाह साॻियाई इंसान हुया ज़िंदगियान खे दफन करे छॾींदा हुया टके जो एहसास कोन थींदो हो बच्चो दुनिया में बीठो आहे लेकिन मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगी ऐलान कयो त जंहिंखे भी अल्लाह न्याणियूं अता फरमाए बिन न्याणियुनि खे ताते जवान करे अल्लाह जे रज़ा जे लाइ उन्हनि न्याणियुनि जूं शादियूं कराए मां मुस्तफा ऐलान थो कयां त अल्लाह उनखे बिना हिसाब जे जन्नत अता फरमाईंदो सुभान अल्लाह देर एतरी थी जेके न्याणी जा कातिल हुया जेके न्याणीअ खे ॾिसंदे बेइज्जती सम्झंदा हुया जेके न्याणीअ खे जबल जे चोटीअ ते खणी उछलाईंदा हुया अॼु उहे दुआऊं पिया घुराइनि या रसूल अल्लाह मूंखे न्याणी कोन्हे दुआ घुरो अल्लाह मूंखे न्याणी ॾे जंहिं वटि हिकिड़ी हुई उहो दुआ घुरे या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुरो अल्लाह मूंखे ॿ न्याणियूं ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंसान त हुया इंसानियत कान हुई एक कल्ब त हुया दिलियूं त हुयूं पर नूरानियत कान हुई इंसानन में इंसानियत रसूलुल्लाह जे निगाह सां आई आहे इन कल्बन में तब्दीली अल्लाह जे महबूब जे निगाह सां आई आहे वो तव्हां खां थो पुछां जंहिं रब महबूब जे करे एतिरा थोरा कया जे उन महबूब जे आमद जी खुशी न कबी त मुसलमान कीअं सॾाइबो सुभान अल्लाह के फिरकिर जो सवाल ना है ईमान बचाने जो सवाल है नढड़ो मिसाल नहीं हला छो त रुगी मदरसे जो पढ़े न कोन हा जो कि मदरसे वाली पगारी विकड़ियो बस ॿुधाए छॾियां मुंहिंजा दोस्त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला दीन सां गॾु दुनिया जो इल्म भी अता कयो आहे इन करे मां रेफरेंस ॾींदो थो हलां ज़रा गौर कयो तव्हां असांखे शादी करण जे लाइ कंहिं हुकुम ॾिनो जो मदीने जे मीर अन्निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती मुझे मदीने जे साईं फरमायो निकाह में मुस्तफा जी सुन्नता निकाह खुशी या न जवाब ॾियो
खुशी आ मुझे मदीने जे मीर फरमायो जॾहिं भी निकाह कयो मस्जिद में ऐलान कयो कुंडन पासन में वेही न कयो अॼु ॾिसो पिया नौजवान जेके कुंड पासे में निकाह था कनि 2 महीना बि कोन हले 6 महीना बि कोन हले पोइ या जेल में या रेल में मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो निकाह कयो मस्जिद में ऐलान कयो ऐलान करे पंहिंजे मिटनि खे बि घुरायो दोस्तनि खे बि घुरायो खुशी कयो मुझे आका फरमायो निकाह कयो खुशी जो इजहार कयो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी जॾहिं निकाह कंदा हुया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मस्जिद जे अंदर हुजूर जे यादो इहे खार को उछलाईंदा हुया पोइ इहे खार को खुशी में मेड़ींदा हुया जीअं नंढड़ा ॿार शइ ते विढ़ंदा आहिनि अॼु बि औलिया अल्लाह जे दरबार ते जिते शरीयत जो कदम मुस्तहकम आहे उते अॼु बि निकाह थींदो आहे इन खुशीअ में खार को उछलाईंदियूं आहिनि विढ़ी करे हिक ॿिए खे धिका ॾेई खणबियूं आहिनि छाजे लाइ खणबियूं आहिनि इहा खुशीअ जी निशानी आहे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो निकाह जेतिरी रब खुशी ॾेव लिकी न कयो छुपी न कयो पंहिंजे भाइरनि खे घुरायो दोस्तनि खे घुरायो मिटनि खे घुरायो निकाह जी खुशी कयो खार को विहायो कुछ ॾींहंनि खां बाद हिकु ॾींहुं को 2 ॾींहं को या 8 ॾींहं को मुंहिंजे आका फरमायो जल्द खां जल्द वलीमो कयो वलीमो करणु ज़रूरी आहे जेतिरी प्रभु तौफीक ॾेव वलीमो ज़रूरी करणो आहे लेकिन हुजूर फरमायो उन वलीमे जो भत अकेलो न खाइणो दोस्तनि खे घुरायो मिटनि खे घुरायो पाड़े वारनि खे घुरायो यानी हिकिड़ी ख़ुशीअ जे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो त अल्लाह ख़ुशी ॾींदो आहे त उन ख़ुशीअ खे जॾहिं अल्लाह ख़ुशी तव्हांखे ॾे जॾहिं तव्हां ख़ुशी कंदव त तव्हांजे ख़ुशीअ में तव्हांखे ॾिसंदे मुंहिंजो रब वधीक राज़ी थींदो आहे सुभान अल्लाह खुशीअ खे जॾहिं खुशीअ जो इज़हार कबो मसलन मां पीउ आहियां तव्हां पीअर आहियो तव्हां खुशीअ में पंहिंजे पुट खे 5000 रुपया ॾिना पुट हे ईद जो मौक़ो आहे हे 5000 मां तोखे थो ॾियां अबो ख़ुशि कॾहिं थींदो जॾहिं बच्चो उन्हनि 5000 जो जाइज़ इस्तेमाल कंदे भलो कपड़नि जो वॻो वठी आयो भलो सूट भलो बूट वठी आयो अहिड़ो वठी आयो जो अबे खे वणियो ॿुधायो मूंखे उन अबे ॾिना त पाण 5000 पर जॾहिं बच्चो इस्तेमाल करे आयो जाइज़ इस्तेमाल कई त अबे जी दिलि ठरंदी या सड़ंदी जवाब ॾियो पर जे उहो पुट उहे 5000 रखियो वेठो हुजे इस्तेमाल न करे अबे खे कॾहिं बि ख़ुशी कोन थींदी कॾहिं बि ख़ुशी कोन थींदी भले पुट चवे त बाबा बैंक बैलेंस थो वधायां पीउ चवंदो बाबा मुझे दिल चयो त तू इस्तेमाल कर त मां खुश थियां भला घणो नहीं सही तू 2-3 रख 1000 वत इस्तेमाल कर त मां अबे जी दिल ठरे त मूं पंहिंजे बच्चे खे ॾिना ओ मुस्लमान जॾहिं तूं असां पंहिंजे औलाद खे ॾींदा आहियूं उहो इस्तेमाल कंदो आहे त ख़ुशि थींदा आहियूं मुंहिंजो रब बि फरमाए थो मां जॾहिं तोखे ख़ुशी ॾियां त तूं हा ख़ुशी कर त मां रब ॾिसी ख़ुशि थियां सुभान अल्लाह त मुंहिंजा दोस्त शादीअ जी खुशी हुजे या निकाह जी खुशी हुजे या अल्लाह तोखे पुट ॾे फॉर एग्जांपल मिसाल मुंहिंजे सुहिणे नबीअ जे घर में गुरबत हुई ज़ाहिरी तौर ते 3 वेला चुल्हे कान भरंदी हुई बाज़ औकात 2 ॾींहं चुल्हे कान भरंदी हुई एतिरो ग़रीबी हाल हुयो इन ग़रीबी हाल जे बावजूद जॾहिं मुंहिंजे पीर ज़रब इमाम हसन सुहिणे जे सूरत में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अंगण ते जन्नत जे गुल खिलियादो इमाम हुसैन जे सूरत में जॾहिं कुलड़ा ज़मीन ते आया अम्मा बतूल जे हंज में आया ताके ख़बर आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा ख़ुशी कीअं कई उन्हनि जा मथे जा वार लहराए हिकिड़े पासे चांदी रखी हिकिड़े पासे मथे जा वार रखिया उन मथे जे वारनि जो जेतिरो वज़न चांदी थी मुझे मुस्तफा खुशीअ में उहा चांदी ग़रीबनि में विरहाए छॾी सुभान अल्लाह उम्मत खे सबक मिलियो ऐं मुंहिंजे महबूब जा बानो मां मुस्तफा जा उम्मतियो अल्लाह बचड़ो देव खुशी कयो
खुशी कयो भले ग़रीब हो तॾहिं बि उनजे मथे जा वार अल्लाह उनजे चांदी बराबर करे ग़रीबन में विरहायो खुशीअ जो इज़हार कयो रुगी एतिरी पर अक़ीक़े जे वक़्त में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हिकिड़े बचड़े जे लाइ कर कुही करे पंहिंजे महबूब गुलामन खे खारे खुशीअ जो इज़हार कयो तव्हांखे कसम थो ॾियां पंहिंजे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾियो निकाह हुते त रब जो हबीब चवे खुशी कयो शादीअ जो वलीमो थे अल्लाह जो महबूब चवे लिखी न खुली खुशी कयो पुट रब ॾे खुशी कयो अक़ीक़ो कयो खुशी कयो मां तव्हां खां थो पुछां जॾहिं दुनिया जूं इहे ख़ुशियूं मिलनि इन्हनि खे खोले करणु घुरिजे ज़रूर करणु घुरिजे मां तव्हां खां थो पुछां ख़बर ई कान्हे का त जेको पुट ॼावा अलाए जेल ॾेखारींदो अलाए रेल ॾेखारींदो काई ख़बर कान्हे का त मां तव्हां खां थो पुछां उन महबूब जे आमद ते छो न खुली खुशी कजे जंहिं महबूब जे अचण सां रब चंद को हराम करे जन्नती हुजण जो ऐलान करे छॾियो छो न खुशी कजे वो मुसलमान मुझे महबूब हा खुशीअ जे लाइ इहो ज़रूरी नाहे त तूं जुलूस कढ इहो ज़रूरी नाहे कढी थो सुठी ॻाल्हि आहे बेशक जुलूस कढ खुशीअ जे लाइ ज़रूरी नाहे त तूं शामियाना हण खुशीअ जे लाइ ज़रूरी नाहे त तूं देगियूं लाहे खुशी हिकिड़े अंदर जे एहसास जो नालो आहे हिकिड़ो अंदर छो त मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आहे मुंहिंजो रब दिलनि खे ॾिसंदो आहे मुंहिंजो अल्लाह न देगिरे खे ॾिसंदो आहे न तुंहिंजे ठठ ठाकर खे ॾिसंदो आहे खुशीअ जो मतिलबु इहो आहे त रबीउल अवल जो चंड ॾिसिजे त अंदर में हिकिड़ी अजीब ख़ुशबू महसूस थिए त मुंहिंजा मौला अॼु त उहो चंड बीठो आहे जंहिं चंड में उहो महबूब तो अता फरमायो जंहिं महबूब जे करे हेतिरी असांखे इज़त मौला बख़्शी अथई मुंहिंजा मौला महबूब न अचे हा असां में हया कीअं पैदा थिए हा महबूब न अचे हा असांखे अमन जी इज़त करणु केरु सेखारे हा महबूब न अचे हा न्याणीअ जो क़दुरु केरु सेखारे हा महबूब न अचे हा चाचे मामे जो अदब केरु सेखारे हा महबूब न अचे हा दीन दुनिया जा मामला केरु सेखारे हा मौला जे महबूब न अचे हा असांखे मुस्लमान केरु सॾे हा मौला जे महबूब न हुजे हा असांखे क़ुरान कीअं मिले हा सभु कुझु रब ॾिनो आहे ईमान मिलियो महबूब जे सदके क़ुरान मिलियो महबूब जे सदके चवण दियो रब रहमान मिलियो मदीने वारे घोट जे सदके सुभान अल्लाह जॾहिं सभु कुझु मुंहिंजे रब उन महबूब जे करे ॾिनो आहे त पोइ उन महबूब जे आमद जी ख़ुशी हर मुस्लमान जे मथां लाज़िम आहे फर्ज़ ऐन आहे क़ुरान जी आयत पढ़ण टाइम थी वियो ख़ुतबे जो ऐं सूरह यूनुस जे अंदरि क़ुरान करीम जी आयत आहे मां आयत में पढ़ां तव्हां सूरह यूनुस जा पहिरा रुकू खोले बेशक अल्लाह जो क़ुरान खोले वञी ॾिसो अल्लाह जो क़ुरान खोले पढ़ो अल्लाह फरमायो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह जे ज़ात फरमायो कुल मुझा महबूब ऐलान कर मुझा वाला कहिड़ो ऐलान कयां मुंहिंजे मखलूक खे ॿुधा बिफज़लिल्लाह जॾहिं मां अल्लाह उन्हनि जे मथां महिरबानी कयां व बिरहमतिही ऐं जॾहिं मां अल्लाह जी रहमत उन्हनि खे नसीब थिए फबिज़ालिका पोइ उहे कनि फलियफ़रहू मां रब थो चवां त पोइ उन्हनि खे चओ त ख़ुशी कनि फलियफ़रहू पोइ उहे ख़ुशी कनि ॿिनि ॻाल्हियुनि जो रब ज़िक्र कयो कहिड़ियूं ॿ ॻाल्हियूं हिकु मां अल्लाह जो फज़ल यानी महिरबानी ॿी मां अल्लाह जी रहमत ॿिन्ही ॻाल्हियुनि खे आदर रखी करे मां क़ुरान जी आयत जो तर्जुमो पूरो कयां अल्लाह फरमायो मुंहिंजी महिरबानी थिए तॾहिं बि ख़ुशी कर नंढड़ी नौकरी मिलंदी आहे हमरा आपे में कोन ईंदो 500 रुपया मिलिया पगार मिली हमरा ख़ुशीअ में इहे त सभु दुनिया जूं ख़तम थियण वारी शयूं आहिनि मूंखे ॿुधाए मुस्लमान जेकर दुनिया जी थोरी महिरबानी थी थिए त इंसान ख़ुशीअ में नथो मापे उहा महिरबानी अॼु आहे सुभाणे ख़तम थी वेंदी रुॻी तोखे कलर में या कंहिं जिन्स में
लख या फायदो थियो हमरा तो मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान खुशी में मां पे पोइ खुशी थियण बि घुरिजे लेकिन इहे तुंहिंजा लख कुझु ॾींहंनि खां पोइ ख़तम थी वेंदा हमेशह कोन रहंदा जेकॾहिं दुनिया जे बेनिफिट्स जे मथां इंसान जे लाइ खुशी करणु फितरी अमल आहे त पोइ उन महबूब जे आमद ते खुशी कीअं न कयो जंहिं महबूब जे करे सभु कुझु मिलियो आहे सुभान अल्लाह अल्लाह फरमाए पियो नंबर व बिरहमतिही मुझी रहमत नसीब थे को भी खुशी कर अल्लाह जे ज़ात ऐलान करे छॾियो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जहान जे लाइ रहमत मुंहिंजो मुस्तफा अल्लाह फरमायो अली अफरहु कोई खुशी कयो अॻियां अल्लाह हुन जो नतीजो ॿुधाए रहियो खोलियो न मुस्लमानो क़ुरान खे सूरह यूनुस खोलियो या इसी बारे में आहे थोड़ी तिलावत कयो इन आयत के भी तर्जुमो पढ़ो तशरीह पढ़ो अल्लाह फरमायो अली अफरहु कोई खुशी कयो हुआ उहा खुशी खैरुम मिम्मा यजमऊन उहा खुशी जेकी कुझु गॾु कयो अथव उन सभिनी खां भली आहे जेकी कुझु गॾु कयो अथव निमाज़ूं गॾु कयूं अथई उन खां बि भली आहे दौलत गॾु कई अथई उन खां बि भली आहे ई मुंहिंजा दोस्त मिल्कियत गॾु कई अथई जेकी कुझु गॾु कयो अथई मुंहिंजो रब थो चवे इन सभिनी खां वधीक भली उहा खुशी अथई जेका मां अल्लाह जे मेहरबानीअ ते खुशी करी मां अल्लाह जे रहमत ते खुशी करी हाणे फैसलो मुस्लमान असांखे पंहिंजे दिल ऐं दिमाग़ खे कॾहिं करणो आहे त दुनिया जूं सभई अल्लाह मेहरबानियूं कयो अखियूं अल्लाह जी मेहरबानी दिमाग़ रब जी मेहरबानी इज्जत अल्लाह ॾिनी लेकिन अॼु आहे सुभाणे कोन हूंदियूं दौलत अल्लाह जी मेहरबानी अॼु आहे सुभाणे कोन हूंदी ज़िंदगी ख़ुदा जी मेहरबानी अॼु आहे सुभाणे कोन हूंदी यानी तमाम रब जूं मेहरबानियूं फना थियण वारियूं लेकिन मुंहिंजे अल्लाह जी हिकिड़ी उहा मेहरबानी आहे जेका हिते बि कमी थी कब्र में भी कमी दी त हशर में भी कमी दी सुभान अल्लाह यानी नकी हिते खत्म थी रही है नकी कब्र में खत्म थी रही है नकी हशर में खत्म थी रही है बाकी दुनिया जो सभई नेमतों के तो के हिते कमी दियो के तो के कब्र में कमी दियो के तो के हशर में कमी दियो लेकिन मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उम्मती हुजन जी निस्बत तो के हिते भी कम आई कब्र में भी कमी दी त हशर में भी कमी दी त पोसा चई गुजरो मुझा मौला तुझा करोड़े करम जो असा के पंजो महबूब नबी अता फरमायो सुभान अल्लाह खुशी कयो दिल खोले खुशी कयो लेकिन खुशी रस्मी खुशी न नारा हेण जे लाइ तैयार झंडियूं लगाइण जे लाइ तैयार जुलूस कढण जे लाइ तैयार जलसा कढण जे लाइ तैयार पर नमाज जो टाइम अचे त क्यारी खणी और मुसलमान इहो धोखो तो करी पंहिंजे पाण सां इहो धोखो न कर अल्लाह ताला के धोखेबाज़ कोन हूंदो आहे मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आहे इहो पकड़ कीअं थींदो त माण्हू फर्ज़ नमाज न पढ़े ऐं सुन्नत अदा करे उहा नमाज थींदी जवाब उहा नमाज कोन थींदी नमाज उहा थींदी जंहिंमें फर्ज़ पहिरीं पढ़े सुन्नत बाद में पढ़े मुंहिंजे आका जो दीवानो ही मुंहिंजे आका जो परवानो ही मुंहिंजे आका सां प्यार थो करी प्यार जी निशानी कहिड़ी आहे अॼुकल्ह जो की नौजवान छोकिरो छिछोरो छोकिरो उहो जेकॾहिं पंहिंजे प्यार जी निशानी ॿुधाईंदो त कीअं ॿुधाईंदो आहे ईद जो ॾींहुं हूंदो आहे हिकिड़े छोकिरे जी ठोड़ त पंजनि ॿियनि जी बि ठोड़ अबा ख़ैर तव्हां तव्हां सां ईद जे ॾींहुं ठोड़ कराई अथव जी मुंहिंजे यार ठोड़ करे मूं बि ठोड़ कराई अरे अबा तुंहिंजे छो कराई जी बसि मूंखे जंहिंसां प्यार आहे मूंखे उनजे अदा सां प्यार आहे जॾहिं छिछोरो छोरो बि ॿुधाए थो त दुनिया में प्यार जी इहा निशानी आहे त जंहिंसां प्यार कबो आहे उनजे अदा सां बि प्यार कबो आहे त ईमान वारे जे लाइ त ज़रूरी आहे त जंहिंसां प्यार थो करी उन मुस्तफा जे हर अदा सां बि प्यार कर सुभान अल्लाह मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत सां प्यार कर मुंहिंजे महबूब जे शरीयत सां प्यार कर मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत सुन्नत रुगी नमाज कोन्हे रुगी रोज़ा न आहिनि रुगी ज़कात न आहे रुगी हज न आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजूं आंगुरियूं ॿ हीअं खणी मस्जिद नबवी में हिलाए
ऐलान कयो सहाबा में ओ मां मुस्तफा जा सहाबियो हेदे निहारो सहाबा निहार शुरू कयो मुझे आका पुछो ॾियो ख़बर ए त आंगुरियूं जुदा थी सघनि थियूं या रसूल अल्लाह न थियूं थी सघनि मुझे मदीने जे साईं फरमायो जेको शख्स भी दुनिया जे अंदर कहीं यतीम जी संभाल कंदो कहीं यतीम जो सहारो थींदो उनके तहलीम ॾियारींदो उन जे ज़िंदगी में खुशियूं आणींदो मां मुस्तफा ऐलान थो कयां जे मुंहिंजूं ॿ आंगुरियूं कदुनि जुदा न थियूं थियनि उहो यतीम जो संभालींदड़ क़यामत में मां मुस्तफा सां ईअं गॾु हूंदो जुदा कोन थींदो मदद कर यतीमनि जी मदद कर बेवाहन जी मुंहिंजा दोस्त हज़ारे ख़ैरातूं हिकिड़े पासे पर जेकर हिक वैरान घर खे आबाद करे ॾिनई तो अहिड़ो घटो आहे जंहिंजी ज़िंदगी ॾुखनि जे उहो इंतिहाई हेठि दर्जे में हली रही आहे 5 लख तो महबूब जे मीलाद ते ख़र्च कया मूंखे लखे करोड़ मुबारकूं उन 5 लखनि मां 50,000 अलॻि कर फ़क़ीरनि जो तरीक़ो सिख पंहिंजे नेकीअ खे तवाज़ ॾे 4.5 लख तू बेशक खर्च कर जुलूस करी तो कट खैर करी तो कर फकत 50,000 के लिफाफे में बंद कर हिकड़े में या बिन में बंद कर ओहे गरीब पत्थर कोन जन जी जिंदगी वेलो खाइन था वेलो कोने आधी रात हुजे सिज लही वियो हुजे पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾे अॻिलो तोखे सुञाणे न पहिरियों हक़ मिटनि जो पहिरियों हक़ माइटनि जो ॿिए नंबर ते पाड़े वारनि जो टे नंबर ते जमी मुसलमाननि जो उहे लिफाफा खणी वञ अॻियां उन ग़रीब जो दरो खड़का उहो ॿाहिरि निकिरे तुंहिंजो मुंहं ते निकाब हुजे उन खां पाण खे लिका इहो ई त मज़ेदार ॻाल्हि आहे उनखे भाॻुर रुपया मिली चवीस ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ मुंहिंजे महबूब जी आमद जी ख़ुशी आहे महबूब जे आमद जी ख़ुशी आहे रबीउल अव्वल जो महीनो आहे मुंहिंजे दिलि चयो त मां तोखे मुबारक ॾियणु चाहियां तूं बि मुस्लमान मां बि मुस्लमान हो चवंदो ख़ैर मुबारक उहो लिफाफो हथ में ॾेई कोई ते न निहार ईअं निकिरी हलियो वञ उहो ग़रीब जॾहिं रोज़ कमाइण वारो जॾहिं घर में वञी लिफाफो खोली जेॾी महिल 25,000 ॾिठई तोखे कसम थो ॾियां मुंहिंजे रब जो जवाब ॾे ॿुधाए त ख़ुशीअ में उहो झपड़का ॾींदो या कोन ॾींदो जवाब जेको रोज़ कमाए रोज़ खाइण वारो आहे उन मिस्कीन खे 25,000 या 5,000 मिली वञनि त हू त ॿाहिरि ॾिसंदो त काॾे वियो जॾहिं ॾिसंदो केरु कोन्हे पक सम्झंदो त को मलाइको आयो ऐं उनजे अंदर मां खुदा जो कसम अहिड़ी दुआ निकिरंदी उनजे अखियुनि में लुड़क लड़ी ईंदा उनजी अखियूं आलियूं थी वेंदियूं चवंदो मुंहिंजा मौला इन महबूब जे दीवाने खे सदाई ख़ुशि रखजां मां रब जे इज़त जो कसम खणी थो चवां त ज़िंदगीअ जूं निमाज़ूं हिकिड़े पासे उहा हिकिड़ी इबादत इन खां अलाए केतिरी आला आहे सुभान अल्लाह छो जॾहिं हिन कंहिं मज़लूम जे अंदर मां दुआ निकिरंदी आहे त अर्श खे दारे वेंदी आहे मुंहिंजे अल्लाह जे रहमत खे एतिरो जोश ईंदो आहे जो मुंहिंजो रब फरमाईंदो आहे ऐं फरिश्तो हिन मज़लूम जे दुआ में आमीन तव्हां चओ त मां रब क़बूल करे मुझे मुसलमान भा मुझे महबूब जी आमद जी खुशी कर न कदे ये जमाना कदे मुसलमान थी खुशी न कर यो मुमकिन ही कोने को खुशी कर उन खुशी जो पाने पाण के एहसास दिया आखिरी जो जमा वक्त जो इहा ॻाल्हि बती दौलत मंदन जी छा गरीब जे मथा मुस्तफा जी खुशी लाज़मी न आहे छा बिल्कुल तो गरीबन सां त मुंहिंजो महबूब घणो प्यार कंदो आहे मुझे आका के गरीबन सां घणो प्यार आहे ओ गरीब तोखे बि रब महरूम कोन कयो आहे दौलत नाहे त छा थी पियो दिलि ख़ुदा तोखे बि ॾिनी आहे ॿियो कुझु नथो करे सघी 10 रुपया खुलिया कराए रात जे टाइम ते पंहिंजे घर में खणी आ पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे गॾु करे वेहार सभिनी खे वेहारे मुंहिंजे महबूब जे मीलाद जी खुशी कर सभिनी बचड़नि खे 10 रुपया तूं ख़र्ची ॾे उहे ॿार पुछंदा बाबा सुबुह जो त ख़र्ची कोन ॾींदो हुई दड़का ॾींदो हुई अॼु राति जो ख़र्ची पियो ॾी उन्हनि खे चओ बचड़ा अॼु राति इन करे थो ख़र्ची ॾियांव जो अॼु ईद जी रात आहे ॿार चवंदा
चौदा बाबा छाजी ईद उनके चौ मुझे महबूब मुस्तफा जे अचन जे खुशी वाली ईद सुभान अल्लाह। ओए तुझा बचड़ा इन खुशी के एतरो लाइक कंदा एतरो महसूस कंदा जो हर महीने चंद्र भी हदो तो का पुछंदा बाबा महबूब जे आमद जो चंद्र का करो किथो सुभान अल्लाह। चलो है पाला है उन्हनि खे पंहिंजे खर्चीअ जी लालच हूंदी लेकिन तुंहिंजो मकान केॾो निरालो थी वियो जो हे बचड़ा तोखे बार बार यादि ॾियाराइनि बाबा महबूब जे आमद जो महीनो त कोन आयो आहे ऐं जॾहिं बचड़ा यादि ॾियाराइनि ऐं तुंहिंजे अंदर मां मुंहिंजे मुस्तफा ते रुॻी हिकु दफ़ो दुरूद पढ़ी सलात पढ़ी तुंहिंजो बेड़ो पार थी सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो मां ओवर टाइम वठी साल कजो ख़ुदा वास्ते माफ़ कजो इहा ॻाल्हि मुकमल करण में चाहियां त अॼु वरी ईद आहे रमजान शरीफ जे ईद खां अफ़ज़ल हीअ ईद ज़ुल्हज जे ईद खां अफ़ज़ल हीअ ईद छो त ज़ुल्हज जी ईद मिली ज़रूर मिली मुस्तफा करीम जे करे रमजान मुबारक जी ईद मिली मुझे महबूब जे करे अचो त तमाम मुस्लमान भाई रहो अल मुस्लिम अकुल मुस्लिम सब मुसलमान पाण में गॾिजी करे मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे आमद जो खुशियूं कयूं इहा खुशियूं विरहायूं पंहिंजे घर में महसूस कयूं कुछ माण्हू ॿाहिरि ॾाढा ख़ुशि ॾाढियूं ख़ुशियूं सभु कुझु ख़ुदा जा माना पहिरियों हक़ तुंहिंजे वचन जो आहे मां ईअं छो न चवां त कहिड़ी न अजीब ॻाल्हि हुजे जॾहिं मुंहिंजा दोस्त माण्हू जीअं पंहिंजे घर वारीअ खे या पंहिंजे बचड़नि जे लाइ कपिड़े जा वॻा वठी जेतिरी ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे लिकाए रखी छॾे जीअं न पंहिंजे बचड़नि खे माण्हू अचानक जेका शइ ॾींदो आहे छा थो छा ॾिनो सरप्राइज़ ॾिनी सरप्राइज़ ॾियो अचानक राति जो खणी अचो सभिनी बचड़नि जे जेतिरी ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे उनजे आॾो रखो ख़ुशि थी वञो बाबा अॼु ही छा आहे बाबा तव्हांखे ख़बर नाहे मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी आहे सुभान अल्लाह। मुस्लमानों पंहिंजे घर में इहा ख़ुशी महसूस करायो पंहिंजे घर में बचड़नि खे इहा ख़ुशी ॾियो त असांजो ईंदड़ नस्ल असांजा नंढड़ा उनखे ज़हन में रहे हा उन महबूब जे आमद जो महीनो आहे जंहिंजे करे अल्लाह काइनात खे रंग लाए छॾिया मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला महबूब जे आमद जूं ख़ुशियूं हर कलमे वारे मुस्लमान खे नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो त असां में अमली ज़िंदगी जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह असां में इहा अमली ज़िंदगी वारो इश्क ऐं बेदारी पैदा फरमाईंदो अचो त गॾिजी करे महबूब जूं ख़ुशियूं कयूं यतीम लाइ एतिरो मुस्तफा ज़ोर छो ॾिनो मुंहिंजे मुस्तफा खां वधीक यतीम जो हाल ॿियो केरु पियो ॼाणी सघे बचपन खां मुंहिंजो मुस्तफा यतीम अल्लाह जी बेनियाज़ी मुझे मुस्तफा करीम के इन करे यतीमन सां प्यार आहे जो मुंहिंजो महबूब जीजल अम्मा जे वजूद में हुयो पापा के अल्लाह घुराए वरितो मुंहिंजो महबूब 6 सालनि जो हुयो जबलनि जे विच में अमर खे छा मुंहिंजे मुस्तफा जी 6 साल उमिरि छा जीजल अम्मा जेका प्यार करण वारी हबीब जे इन गोॾे मुबारक जे आरामी थी बचड़े ते निहारे चयो मुंहिंजा दिलबर बचड़ा सुहिणा मोहम्मद मां त वञा थी हाणे बिड़ई पार थो थिए उन वक़्तु मुंहिंजे मुस्तफा जे दिल ते छा गुज़रियो हूंदो लेकिन बेनियाज़ रब जी बेनियाज़ी आहे अल्लाह काइनात खे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾसे थो उन मुंहिंजे महबूब मुस्तफा यतीमनि सां बेतहाशा इन करे प्यार कयो जो यतीमीअ जो अगरि एहसास दुनिया में सभ खां वधीक हुयो त मुंहिंजे महबूब मुस्तफा खे सुभान अल्लाह। अचो त तव्हां सां बि गॾिजी करे पंहिंजे महबूब जी सुन्नत ख़ुदा जो कसम इस्लाम सवलो आहे खुदा जी जात थी जाने इस्लाम आसान है इस्लाम में काई मुश्किल काने का अल्लाह ताला असांजे उलमा के ऐं अल्लाह ताला उन ज़िम्मेवार के हिदायत दे जन इस्लाम के मुश्किल बनाए छडियो आ मानन जे जिंदगी में अजीब हिकड़ा खेल तमाशा भरे छडिया इस्लाम सवलो आहे इस्लाम सिर्फ मोहब्बत जो नालो आहे इस्लाम सिर्फ प्यार जो नालो आहे इस्लाम में नफ़रत जो वजूद ही कोने को मूंखे चवण दे यार कंहिं चयो त इस्लाम ॾुखियो आहे मुंहिंजे मदीने जे पीर फरमायो ज़मानो ईंदो जंहिं वक़्त में हिकिड़ी मुंहिंजी सुन्नत अदा करण वारे खे अल्लाह 100 शहीद जो सवाब ॾींदो मां तोखां थो पुछां मुस्लमान नमाज़ पढ़ी तूं घर में थो वञी तुंहिंजी न्याणी धीउ तुंहिंजे साम्हूं अचे उन न्याणीअ खे ॾिसी करे बिस्मिल्लाह चई करे अखियूं बंदि करे तसव्वुर कर त पंहिंजे मदीने वारे ताजदार जी सुन्नत अदा करे रहियो आहे पंहिंजे न्याणीअ खे रुॻी हिन चेहरे ते हिन दिल ते हिकिड़ी चुमी ॾे ख़ुदा महबूब जी सुन्नत अदा थी या कान थी जवाब ॾे सुभान अल्लाह। छा तुंहिंजो ख़र्च आयो मुस्लमान केॾो तुंहिंजो ख़र्च आयो काई तकलीफ़ कान आई लखे सवाब तुंहिंजे अकाउंट में मुफ़्त में अची विया
वही तो घर मुझे लगी थी पानी तो पीन पानी जो गिलास हाथ में खड़ी तुम तसव्वुर कर बीठो ही तसव्वुर कर तो मुझे महबूब जी सुन्नत वेही पीना वेही रहो बीठा रहे बैठे कहजे करे महबूब जे करे वेही करे बिस्मिल्लाह करे पानी जा बटे ठुक भरे वरी साही पट वरी बटे ठुक भरे अल्हम्दुलिल्लाह तिन साहिन में पानी पी बस कर बैठो तू पंहिंजे घर में ही उन तुझे वजूद जी खत्म थी खुदा जो कसम अण खुद सवाब तुझे अकाउंट में रबे जुल जलाल लिखा छे सुभान अल्लाह इस्लाम सौदो आ मुजा मुसलमान भाइयो इस्लाम दुखियो नाहे असा पान इस्लाम के दुखियो था कयो अल्लाह ताला तवासा के अमल जी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला मु गुनाहगार के सब का मेरे मां गुनाहगार हां ॾाढो गुनाहगार हां अल्लाह ताला मु जेको चयो अल्लाह ताला मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए तमाम दे के भला रहो अल्लाह ताला तवासा सभी के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जन सुन्नत अदा किया कोई सुन्नत अदा